अड़े कमाल आहे, तूं वरी हिते एसी हलाई वेठो आहे। तोखे त ख़बर आहे त बिजली केतिरी महांगी थी वई आहे। अॻे ई बिजलीअ वारनि डिटेक्शन हणी मोकिली आहे। रहंदो तूं वेठो हिते यूनिट ज़ाया करीं। अदा गर्मी पई थिए, इन करे 5 मिंट एसी हलायमि। हूअं त तव्हांखे ख़बर आहे मां पखो बि न आहियां हलाईंदो। हिकु बेरोज़गार ॿियो कमु न कार करीं, मथां वरी अहिड़ा जो कहर कंदे त घर कीअं हलंदो। अड़े कुझु शर्म कर ॾे शर्म। अदा शर्म छो थो कतारीं? मां तव्हांखे नथो वणा त इहा ॻाल्हि कयो। काल्ह बि तूं बाइक कायूं हलियो वएं ऐं सॼी टैंकी ख़ाली करे छॾियई। न अदा, बाइक खे मां त हथ बि न हिलां थो। थी सघे थो पप्पू काहे वियो हुजे। हमराह तकड़ में सॾींदे चयो, पप्पू ओ पप्पू। जी बाबा जी, मोटरसाइकिल तूं कढी वियो हुएं छा? हा बाबा, दोस्तनि सां स्विमिंग पूल ते वियो हुयुसि। अच्छा ठीकु आहे पुट ठीकु आहे। भाउ ऐं पुट में इहो ई फ़र्क़ु आहे। तूं कंहिं रोज़गार सां लॻ त इहो फ़र्क़ु ख़तमु थी वेंदो। अहिड़ी ॻाल्हि आहे त मां घर छॾे थो वञा। भले साईं भले, तुंहिंजी मर्ज़ी। बिस्मिल्लाह, असां जूं अखियूं थधियूं। कामरान उथी घर छॾे हलियो वञे थो। घिटीअ में हिकु हमराह कामरान खे परेशानीअ जी हालत में ॾिसी खेसि चवे थो, कर ख़बर अदा कामरान, अॼु ॾाढो परेशान थो ॾिसिजी। हा भाउ, बेरोज़गारी जे करे ॾाढो तंग थियो आहियां। बसि हाणे ही शहर ई छॾे वेंदुसि। पर तूं त खोड़ इंटरव्यू ऐं टेस्टियूं बि ॾिनियूं आहिनि, पोइ किथां कमु नथो थिए छा? न, ॾिसी थो न, सॼो कमु ॾोकड़नि थिए थो हले। कामरान इहो चई अॻिते जो हलियो वञे थो। होॾां मस्जिद मां आज़ान जो आवाज़ु आयो त कामरान मस्जिद ॾांहुं रुख कंदे बेपारीअ जी निमाज़ अदा कई ऐं निमाज़ पढ़ी दुआ घुरी। जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾाई मंगा। अला साईं, तोखे मुंहिंजी पारत आहे। बसि अदुल कर, आउं न छुटां। फेरो कर फज़ल जो। मालिक, मूंखे रोज़गार अता कर। अलाह जी रज़ा सां कामरान जीअं ई दुआ पूरी कई त खेसि मोबाइल ते कॉल आई। कॉल अटेंड कंदे चयो, हेलो साईं, सलाम अलैकुम। हा हा, मां कामरान थो ॻाल्हायां। जी साईं, जी साईं जी, मां ई इंटरव्यू ॾिनो हुयो। अच्छा सर, मुंहिंजो ऑर्डर निकितो आहे? जी जी सर जी, मां वटि टच मोबाइल कोन आहे, इन जे करे व्हाट्सएप न आहे ठहियलु। जी सर जी, सर मां सुबुह सां ई इनशाला जॉइनिंग अची वठंदुसि। कामरान जी ख़ुशीअ जी हद न रही। होॾां रोज़गार ठुप थी वञण बाद संदसि वॾो भाउ सख़्तु परेशान आहे ऐं कर्ज़नि बि अची पासो वरितो अथसि। एतिरे में दर खड़कियो। ॿाहिरि वञी दर जो खोले ॾिसे त दुकानदार बीठो आहे। साईं, एतिरा ॾींहं थी विया आहिनि, तव्हां त दुकान ते अचण ई छॾे विया आहियो। हा दा, इतफ़ाक़ सां जिते मुंहिंजी नौकिरी हुई उहा कंपनी बंदि थी वई आहे ऐं जिते मूं पैसा लॻाए धंधो शुरू कयो तंहिं हंधि बि वॾो नुक़सानु थियो आहे। इन सां मुंहिंजो दुकानु ॿधलु नाहे। तव्हां महिरबानी करे मुंहिंजा पैसा हिते वापसि कयो। दुकानदार ईअं चई हलियो वियो त पपन अची सलमान खे चवे थो, बाबा तव्हां हेतिरनि ॾींहंनि खां अजायो परेशान आहियो। चाचा कामरान हाणे वॾो ऑफिसर थी वियो आहे। उन ॾांहुं हलिया वञो, उन सां सॼी हक़ीक़त कयो। कहिड़ो मुंहुं खणी वञासीं? बाबा, हू असांजी रत आहे। हरू भरू असांजी मदद करण खां इनकार कोन कंदो। तव्हां वञी त ॾिसोसि। कामरान हिकु शानदार ऑफिस में वेठो आहे। फाइल चेक करे थो त सलमान अची मथां पहुतुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा, ख़ैर त आहे? हेतिरनि ॾींहंनि में जांच न जूच, न हाल न अहवाल, अॼु अची करके आहियो। कामरान, मूं तोसां जेको वर्ताव कयो उन ते मूंखे माफ़ी ॾे। जाई चवंदा आहिनि त वक़्तु फिरंदे देरि नाहे थींदी। अॼु तूं ऑफिसर लॻो वेठो आहीं ऐं मां बेरोज़गार थी वियो आहियां। घर जो ख़र्च ऐं बिजलीअ जो बिल मुंहिंजे लाइ मथे जो सूर बणिजी विया आहिनि। काई ॻाल्हि नाहे अदा, जो वड़ जुड़े जिन्सी सो वड़ सही कनि। इहो तव्हांजो वड़ हुयो जो तव्हां मंझां सॻे रिश्तनि खे बर्दाश्त करण जी सघई ख़तमु थी वई हुई। पर मां ईअं न कंदुसि। तव्हां बेफ़िक्र थियो ऐं पप्पूअ खे हेॾे मोकिलियो त मां तव्हांजा सभु मसइला हल थो करे छॾियां। शर्मिंदगीअ खां सलमान जो मुंहुं ई लही वञे थो। चंद पैसनि जे एवज़ सघनि रिश्तनि जी तंद न टोड़ियो, छो त वक़्तु फिरंदे देरि नाहे थींदी।